नाज़िन ठुल में एएसआई अब्दुल रज़ाक गोलो जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ पुलिस जूं कार्रवाइयूं जारी आहिनि। हुन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मुख़्तियार अहमद डोल। जे मुख़्तियार इन हवाले सां अपडेट कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदा त कल्ह जेको एएसआई जेको आहे त अब्दुल रज़ाक गोले जी शहादत खां पोइ ॻोठ हाजी उमर कंटाणी जी चढ़ाई करे जंहिं बाद ठुल पुलिस हाजी उमर कंटाणी में 30 जेको आहे त औरतुनि ऐं मर्दनि ऐं ॿारनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ शक जी बुनियाद ते गिरफ़्तार करे वरितो। ॻोठ पोइ चङे मुड़ुस खे बि गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। पुलिस पारां एसीसी चैन तलब करे ॾुहारनि जे ठिकाने खे बि तबाह करे घरनि खे बाहूं ॾिनियूं वयूं। एसपी जखमोहन तारक नवाज़ ऐं एएसआई जे शहादत खां पोइ ख़ामोश न वेंदासीं ऐं ॾोहरनि जे ठिकाने खे बि तबाह करे छॾियो आहे। ऑपरेशन कयो वियो आहे ऐं वधीक एसपी जेको आहे अब्दुल रज़ाक गोले जी शहादत खां बाद पुलिस जी वधीक नफ़री तलब करे हाजी उमर खोई में जेको आहे चौकियूं क़ाइमु कयूं। शहीद एएसआई अब्दुल रज़ाक गोले जे क़त्ल केस में अब्बास कंटाणी समेत 2 ॼणनि ते केस दाख़िल कयो। ॻोठ जे उमर कंटाणी जी चढ़ाई बाद अब्बास ऐं उनजे वेझनि माइटनि खे बि घरनि खे बाहूं ॾिनियूं वयूं। जी मुख़्तियार, अवां जी महिरबानी।